नाज़िम पास तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरू में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे सहकार सां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है असद शाह। जी असद। जी बिल्कुल, अस इन वक्त खिपरो में मौजूद आयूँ। खिपरो में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि पारां हिते फिलाई अस्पताल में मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई है। कैंप मंझि हिते वॾे तइदाद मंझि जेको सो शहर तौर ॿाराड़ी खां मरीज़ माण्हू पहुतल आहिनि। वधीक हिते जेके वॉलेंटियर तौरु कमु कंदड़ माण्हू आहिनि या मरीज़ आहिनि, उनखां अलावा जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾिसूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। यंग सोशल रिफॉर्मर्स एंड डान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन तरफां फलाही अस्पताल खिपरो में फ्री मेडिकल कैंप लगाई वई है। जीअं त 2020 जी महाबोर्ड जे करे खिपरो में तमामु वॾी बरसाति पई हुई, जंहिंजे करे जेको आहे हिते विचुड़ंदड़ बीमारियूं आहिनि मुख़्तलिफ़, उन सिलसिले में ॿोॾि मुतासिर माण्हुनि जे इलाज जी सहूलियत लाइ मुफ़्त कैंप जो आगाज़ कयो वियो आहे। मुफ़्त में दवाऊं बि ॾिनियूं पियूं वञनि माण्हुनि खे। ग़रीब मिसकिन माण्हू, ॾुतल माण्हू, वीचारा जेके बेवस माण्हू, लाचार माण्हू, जेके हारी पौरत मज़दूर माण्हू, उन्हनि खे एॾो लाभ मिली सघे। असां गॾिजी जेकॾहिं समूरा मुख़िर हज़रात इंसान दोस्ती जो किरदारु अदा करियूं त इंशाअल्लाह ताला असांजे मुल्क में फलाह, बहबूद, तरक़ी जा उहे भलोड़ सारा नतीजा निकिरी सघनि था। सिविल अस्पताल में वञूं था त का शइ कान्हे। डॉक्टर आहिनि प्राइवेट में जेको 200, 300, 400 खां घटि त को फ़ी कान्हे। हाणे फ़ी जी करियूं या अटे जी करियूं या घर जे किरायनि जी करियूं, इहा महिरबानी आहे हिननि जी जेको ई कैंपूं लॻायूं आहिनि। हिते फर्स्ट क्लास दवाऊं मिलनि पियूं। दवा खंघ जी दवा, भला ज़ुकाम जी दवा। ते अक्सरत जेका असां अचे पई उहो त हिकिड़ो त कॉमन आहिनि जेके नज़लो ज़ुकाम, खंघ, बुखार वग़ैरह आहे। ॿिए नंबर में ब्लड प्रेशर, शुगर जा पेशेंट बि आया आहिनि। आइज़ जा पेशेंट, अखियुनि जा जेके आहिनि से उहे बि पेशेंट आया। बाक़ी बार जेके अचनि था उन्हनि में जेको हीअं मौसमी जेको नज़लो ज़ुकाम, बुखार वग़ैरह इहे आहिनि। तक़रीबन ॿाराड़ी जा पेशेंट काफ़ी आहिनि। हाँ, ग़रीब में कुछ शहर जा लोकल जेके आहिनि से उहे बि आहिनि। जी बिल्कुल, मुफ़्त मेडिकल कैंप में आयल मरीज़नि तोड़े हिते वॉलेंटियर तौरु कमु कंदड़ माण्हुनि ऐं डॉक्टरनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टरनि जो चवणु आहे त हिते तक़रीबन जेके मरीज़ आहिनि उहे ॿाराड़ी सां वास्तो रखंदड़ जेके ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे अचनि पिया। उन्हनि में वचुड़ंदड़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जो बहितर इलाजु कयो वञे पियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जीअं हिते समाजी तंज़ीमूं कैंपूं लॻाइनि थियूं, ईअं गवर्नमेंट खे पिणु घुरिजे त हिते मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वञनि, जीअं हिते ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेके आहिनि उन्हनि जो बहितर इलाजु